ॿुधाईंदो ही राणा शहर में हूंदा जंहिंखे दोस्त ने इसरार कयो त चांहि प्यार 50 रुपया चांहि वारो कप हुयो ऐं उहो 350 रुपया ख़र्चु आयो आहे हाणे उन करे परेशान आहे हेठि वेही रहियो आहे ॿाहिरि छा बि खेसि ऐं भरपूर परचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं पाण बि आस्ते आस्ते हलूं था राणा शहर मंदिर त आख़िरकार हिन धरणो छो आयो आहे दोस्तनि जे ख़िलाफ़ु ऐं को बि दोस्त हुनखे परचाइण लाइ तयारु न आहे ऐं मां काइम खनी खे चवंदुसि हले पर हा दोस्त छा हुनखे परचाए वरितो आहे हाणे पाण हुन खां हाल वाल वठूं था त आख़िरकार हिन अहिड़ो एतिजाज कयो छो राणा शहर में तव्हां एतिजाजी धरणो छो आयो हिते आख़िरकार कहिड़ो सबबु हुयो असां इन करे हिते एतिजाजी धरणो हणी वेठासीं जो हिते सवारी लभे कोन थी असां सभु जेका बि ख़ल्क़ तव्हांखे नज़र अचे सॼी परेशान आहे हीअ दोस्त खेरपुर जा आहिनि इन खां तव्हां वीचार वठो त हिननि जो दौरो कीअं रहियो जी साईं किथां आया आहियो तव्हां हा कीअं लॻो तव्हांखे नारायण कीअं लॻो कागान खां पोइ नारायण आया हो हींअर झील सैफुल मलुक तरफ़ वञी रहिया आहियो केतिरो लॻे महसूसु थियो तव्हांखे साईं वॾी तकलीफ़ आहे रस्ते जे हिसाब सां गाॾियूं कोन थियूं मिलनि पाण परेशान आहियूं गाॾियुनि जी सहूलियत न आहे काई बि साईं छा नालो तव्हांजो कबीर अली कीअं थो महसूसु थिए हिते आया हो चो तरफ़ बर्फ़ ई बर्फ़ आहे कीअं महसूसु कयो था तमामु बहितरीनु मौसम आहे हिते वॾे में वॾी इहा ॻाल्हि आहे त हिते गाॾियुनि जी का बि सहूलियत न आहे हीअ जेको बि आवाम आहे गाॾियुनि जे करे परेशान आहे बाक़ी त मौसम ॾाढी बहितरीनु आहे ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे माना इहा ॾाढी तकलीफ़ आहे गाॾियुनि जो सिलसिलो न आहे नई रोड जो सिलसिलो आहे इहा हुकूमत सां गुज़ारिश कंदासीं ज़राए महिरबानी रोड जो सिलसिलो कयो गाॾियुनि जो सिलसिलो कयो आवाम लाइ सहूलियत कयो साईं कीअं लॻो तव्हांखे सफ़र हिते जो ॾाढो साईं ॾाढी तकलीफ़ आहे साईं तकलीफ़ ख़ूबसूरती त आहे पोइ हिते ॾाढो ख़ूबसूरत माहौल भलो लॻो ॾाढो सुठो लॻो माहौल हा मज़ो आयो तफ़रीह में माना माण्हुनि खे अचणु खपे ॾाढो मज़ो आहे थधि थिए थी महसूसु थिए थी ॾाढी थधि आहे हा पाणी कीअं हो भला हितां जो पाणी बहितरीनु आहे भई थधो त हुयो थधो बर्फ़ जा नज़ारा आहिनि चो तरफ़ पहाड़ ते बर्फ़ ॼमियल आहे जी राणा शहर में शायदि मां थो ॿुधायां त हीअ दोस्त जेके खुली तरह ॿुधाए नथा सघनि त असांजी सिंध में जेकॾहिं हीअ साॻे ई जेकॾहिं इन्हनि खे सयाहनि खे घुमण जे लाइ असां वटि बि अहिड़ा गोरख हिल स्टेशन खे जेकॾहिं सही तरीक़े सां हुनखे इंतिज़ामिया संभाले ऐं कमु करे त हिन खां हू ख़ूबसूरत उहो मंज़र असांजो आहे पर हिते ॾिसो त दुनिया जे कुंड कुर्छ मां माण्हू अचनि था लखे रुपया ख़र्चु करे अचनि था सिर्फ़ु घुमण लाइ अचनि था इन्हनि जे हितां जे मक़ामी माण्हुनि जो रोज़गार बि थिए थो त सिंध हुकूमत खे बि घुरिजे त असांखे सिंध में बि अहिड़ी सहूलियतूं ॾियनि जी साईं ॾिसो तव्हां पाणी जेका बर्फ़ ॻरे थी उहो पाणी जी सूरत में हिते अचे पई ऐं हीअ जेका नदी आहे अॻिते हेठि हीअ पाणी जेको आहे सो नदीअ में वञंदो हीअ आस्ते आस्ते बर्फ़ जेको आहे ॻरंदी हिते पहुची आहे ऐं हेॾां असांजो किरड़ पेरी बि अचे थो किरड़ पेरी केॾां विया हो कंहिंजे पेरनि सां विया हो कंहिंजी का में चोरी थी कंहिंजी ॾिढ बकरी चोरी थी काॾे विया हो आख़िरकार तव्हां पोइ चोर कहिड़ा था नज़र अचनि कहिड़े चोर जो पेर लॻो आहे पेरा बर्फ़ में गायब थी विया आहिनि पोइ कहिड़े हाणे हींअर कहिड़े वञो था पेर खणी रात काइम खानी था राणा शहर मंदी बकरी चोरी थी वई आहे किरड़ पेरी जेको आहे यार साजो रुपये मूं तव्हांखे ॿुधायां पेर लभनि कोन था ही दोस्त खेरपुर खां पहुता आहिनि ऐं दोस्त खेरपुर जा आहिनि उन्हनि खे इंजॉय कयो आहे ॾाढो मज़ो अची रहियो आहे ऐं ज़बरदस्त किरड़ पेरीअ सां गॾु हाणे किरड़ पेरी जे अॻुवाणी में असां जेको आहे सो अॻिते वधी रहिया आहियूं तव्हां ॾिसी रहिया आहियो त किरड़ पेरी पेरा खणी रहियो आहे राणा शहर मंदी बकरी जेको आहे अञा लभे कान थी हलंदा हलो ही दोस्त मथे इंजॉय कनि था हे इंजॉय करे फोटो वोटो कढा आहिनि फोटो कढण जो शौक़ु हिननि खे जेको आहे तमामु घणो आहे हिनखे चवनि था नेशनल पार्क रेंज ऑफिसर जी बेहुकुम आहे ऐं सैफुल मलूक नेशनल पार्क लिखियलु आहे हिन ते ऐं हीअ दोस्त असांजा ऐं असांजो सफ़र जेको आहे अॻिते जारी आहे हे असांजो पेरी किरड़ पेरी हिनखे राणा शहर मंदी पेरी त कयो अथऊं पर राणा शहर मंदी बकरी हिनखे नथी लभे साईं असांजे करे साहिब हेॾी बकरी चोरी थी असां किरड़ पेरी आंदो न शरफ रोज़ मां कीअं था तव्हां असांजे पेरीअ खे ॾिसो तव्हां असांजो बकरी गुम थी वई आहे ॿी का शइ राणा दोस्त चए थो बकरी गुम थी आहे या ॿी का शइ गुम थी आहे पेरा न खणो
प्रेस क्लब जो गुलाम मज़र ख़ासि कॾहिं उनजी का ॿी शइ पर ॿुधाए कोन थो छाकाणि नथो ॿुधाए त हुनखां पाण पुछो छो नथो ॿुधाए लिकाए छो थो वॾी दरगाह जी देसऊ हा वॾी दरगाह वॾी दरगाह उन साईं अशक अली शाह जो पुटु वेठो आहे किथे आहे इहो उन खां पोइ हा त वॾी दरगाह असांजो असांजी दरगाह वॾी खेरपुर जी देसो शरीफ़ ऐं उन गादी नशीन बि हिते वेठो आहे ऐं माशाल्लाह असां हुनखां थोरो वीचार वठंदासीं बाबा हल्को हल्की जेको आहे सो मींहं कणियूं पवनि थियूं साईं अस्सलाम वालेकुम साईं तव्हां सो शरीफ़ जा गादी न कंदव ठीकु आहे थैंक यू सॉरी असां चाहे पियो तव्हांखे गाजी साहिब सां थोरो तारीफ़ कराइजे साईं जन इनकार कयो आहे पाण अॻिते वधंदासीं ऐं पंहिंजो सफ़र ई जेको आहे सो असांजो जारी हूंदो